चैंपियंस ट्रॉफी के इफ्तिताही मैच क़ौमी टीम मुश्किलातुनि जो शिकार। न्यूज़ीलैंड पारां ॾिनल 321 रन्स जो हदफ़ हासिल करण जी कोशिश में रुधल क़ौमी टीम जूं शुरूआती 6 विकेट्स जल्दी किरी पयूं। सऊद शकील 6 ऐं कप्तान रिज़वान 3 रन्स ठाहे पवेलियन मोटिया। फ़खर जमा 24, सलमान अली आगा 42 रन्स ते आउट। कीवीज़ टीम मुक़रर 50 ओवर्स में 5 विकेट्स नुक़सान ते 320 रन्स ठाहियूं। विल योंग ऐं टॉम लिथियम जूं शानदार सेंचुरीज़। पाकिस्तान नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ जा 2 शिकार। इब्रार अहमद 1 विकेट वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याह्या आफरीदी सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीफ जस्टिस याह्या आफरीदी खे ज़िम्मेवारियूं संभालण ते मुबारकबाद ॾिनी ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। जारी कयल पधिराई मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीफ जस्टिस जे ॾखण पंजाब, सिंध, बलोचिस्तान ऐं केपी जे ॾोराहनि इलाइक़नि जे दौरे जी साराह कई। मुलाक़ात दौरान मुल्क जी मुआशी ऐं सिक्योरिटी चैलेंजिस ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म अल्तवा हेठि पियल टैक्सिस बाबति चीफ जस्टिस खे आगाह कयो ऐं केसिस जा फ़ैसिला जल्द मेरिट ते करण जी इस्तदा कई। चीफ जस्टिस इंसाफ़ जे निज़ाम में बहितरीअ लाइ वज़ीर आज़म खां तजवीज़ूं बि घुरी वरितियूं। सबसे पहले तो मैं कलंदर के साए में खड़ा हूँ। मैं किसी के बारे में कुछ नहीं कहूँगा। एक मर्डर केस दाखिल हुआ था। जो लोग जिसका मर्डर हुआ था उसके वकील ने मर्डर केस दाखिल किया था। मुर्तज़ा जतोई साहब बेल पे थे। जब बेल कैंसिल हुई तो कानून ने अपना रास्ता लिया। मुर्तज़ा जतोई मथां पुराणो केस दाखिल हो। ज़मानत रद्द थियण ते गिरफ़्तार थियो। सिंध हुकूमत जो गिरफ़्तारी में को अमल दख़ल नाहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जून 7 में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर कलंदर लाल शहबाज जे 773 उर्स जो आख़िरी ॾींहुं ते सेवण पहुची मज़ार ते चादर चाढ़ी ऐं मुल्क जी सलामती लाइ दुआऊं घुरियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त वज़ीर आज़म खे जामशुरो सेवन इंडस हाईवे जो कमु जल्द मुकमल करण जो चयो आहे, जीअं वधीक इंसानी जानियूं ज़ाया न थियनि। कराची में बि रोड हादसनि ते सियासत जी कोशिश कई वई। रोड हादसनि जे समूरनि ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गुलाम मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारी। पीर पागारे आइंदा जी हिकमत अमली जोड़ण लाइ जीटीए जो इजलास 25 फरवरी ते सॾाए वरितो। कराची में जीटीए जी गॾिजाणी खां पोइ सैयद सदरुद्दीन शाह, राजदी, फहमीदा मिर्ज़ा ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारी वारे मामले ते असां कानूनी रस्तो इख्तियार कंदासीं। कूड़ा केस दाख़िल करण सां कमज़ोर नथो करे सघिजे। सिंध जे अवामी मैंडेट ऐं सिंध जी ज़मीनुनि ते धाड़ो हयो वियो। अपोज़िशन जे किरदार खे ख़तमु कयो वियो त जमहूरियत ख़तमु थी वेंदी। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ चयो आहे त हिकु टोलो संजीदा ॻाल्हियुनि ऐं सियासी मुफ़ाहमत जे अहल नाहे। मुल्क पंहिंजे पेरनि ते बीह रहियो आहे। हाणे कंहिंखे बि लांग मार्च, धरणनि ऐं पुरतशदुद एहतिजाज जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पार्लियामेंट जे अंदरि तोड़े ॿाहिरि डफेड़ पकड़ण जी कोशिश कंदड़नि खे वाइको करणो पवंदो। सेनेटर इरफान सिद्दीकी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ चयो त साल 2013 में शुरू थियल तरक़ी जो सफ़र जारी रहे हा त अॼु IMF ऐं ॿाहिरीं इमदाद जी ज़रूरत न पवे हा। पाकिस्तान जो अवाम हाणे कंहिंखे तामीर ऐं तरक़ी में रंडक विझण जी इजाज़त न ॾींदो। मसनूई सियासी बहरान वारियुनि कोशिशुनि खे नाकाम बणाए वेंदो। केरु आहे जंहिं पाकिस्तान में फितने ऐं डफेड़ जी सियासत शुरू कई। इंतिहा पसंदी ऐं बद तहज़ीबी जो कल्चर कंहिं मुतारिफ़ करायो। चयो वञे थो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ पैसा ॾेई रहियो आहे ऐं मरियम नवाज़ ख़र्च करे रही आहे। हर सूबो वफ़ाक़ खां पैसा घुरे थो, पर असां वफ़ाक़ खां कुझु नाहे घुरियो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो इलेक्ट्रिक बसिस जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त ग्रीन पंजाब जो ख्वाब हक़ीक़त बणिजी वियो। आवाम जी सहूलियत लाइ माहौल दोस्त इलेक्ट्रिक बसिस आणे रहिया आहियूं। 27 इलेक्ट्रिक बसिस अची वियूं आहिनि जेके सुभाणे पंजाब जे रस्तनि ते हूंदियूं।
500 बसिस जी खेप अगस्त में पाकिस्तान पहुची वेंदी। ग्रीन बस जो भाड़ो 20 खां 35 रुपयनि ताईं हूंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इलाकाई इस्तेहकाम कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ बर्तानिया जे सरकारी दौरे ते पहुतल। आर्मी चीफ उभरंदड़ आलमी निज़ाम ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल जे आउटलुक बाबति खिताब कंदो। आर्मी चीफ आसिम मुनीर जे पहुचण ते संदसि शानदार ऐं बावकार इस्तक़बाल कयो वियो। ISPR जो चवणु आहे त इस्तेहकाम कॉन्फ्रेंस पाकिस्तानी बर्तानिया विच में आर्मी टू आर्मी डायलॉग लाइ हिकु अहम प्लेटफॉर्म तौरु कमु करे थी, जेका हर साल लाॻापनि खे हथी ॾियण लाइ मुनक़िद कई वञे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त डिजिटल करेंसी रेगुलेट करण बाबति मुशावरत जारी आहे। मुल्क में ग्रीन डेटा सेंटर्स जे क़याम, IT बरामदात ऐं फ्रीलांसर्स जे अंग में इज़ाफ़े लाइ कोशिश आहियूं। इस्लामाबाद में इक़्तिसादी मुशावरती काउंसिल जे इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त मुआशी इस्तेहकाम फ़र्द वाहिद न पर टीम जे काविशुनि सबबि मुमकिन थियो। मक़ामी सनत खे क़ाबिल बणाईंदासीं त बरामदात आलमी मार्केट में मुक़ाबिलो करे सघनि। मुल्की सनत जो फीथो ॿीहर फिरण लॻो आहे। एकी आईनी तरमीम में फौजी अदालतनि खे कलअदम करार छो न ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच जो फौजी अदालतनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते ॿुधी दौरान सवाल। लतीफ़ खोसा दलील ॾींदे चयो त क़ौम जूं नज़रूं हिन केस ते आहिनि। सुप्रीम कोर्ट अंडर ट्रायल आहे। जस्टिस अमीनुद्दीन चयो त हिन केस में सुप्रीम कोर्ट ट्रायल हेठि नाहे। अदालत खे आईनी कानून मूजिबि फ़ैसिलो करणो आहे। लतीफ़ खोसा चयो त सेक्शन 2D इस्लामी तालीमात ख़िलाफ़ आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त खोसा साहब अवां जो वॾो प्रोफाइल आहे। वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर ऐं गवर्नर बि रहिया आहियो। अवां 2D सेक्शन खे ख़तमु करण लाइ कुझु छो न कयो। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ारत सेनेट कमेटी खे उॾाम पाकिस्तान मनसूबे बाबति मुतमइन करे न सघी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जे इजलास मां गैर हाज़िरीअ ते कमेटी पारां कावड़ जो इज़हार। कमेटी जे चेयरपर्सन चयो त इजलास एहसन इक़बाल जी मर्ज़ी मूजिबि रखियो वियो, पोइ बि न आयो। वज़ीर जे करे इजलास बार बार तब्दील नथा करे सघूं। रिथाबंदी वारी वज़ारत कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी त ईंदड़ 5 सालनि में एक्सपोर्ट खे $60 अरब ताईं वधाइण जो हदफ़ आहे। पीपल्स पार्टी जे लाडाणो करे वियल MNA नवाब यूसुफ टालप जो मढ़ कुंडरी भरिसां अबाणी कब्रिस्तान में मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, काबीना मेंबर समेत शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। जनाज़े नमाज़ बाद मढ़ ॻोठ मांझाकर जे अबाणी कब्रिस्तान में दफ़नाए वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी नवाब यूसुफ जहिड़े हिकु वफ़ादार मुख़लिस ऐं नज़रियाती अॻवान खां महरूम थी वई आहे। नवाब यूसुफ टालप हमेशह असूली सियासत कई। सेवण में कलंदर लाल शहबाज जे 673 उर्स जो आख़िरी ॾींहुं। सकाफ़ती रांदि मलाखड़े जा मुक़ाबला अॼु बि जारी रहिया। पांधीअड़नि जी वापसी बि शुरू थी वई। वापडा जे इम्कानी निजकारी खिलाफ़ वापडा जे मुलाज़िमनि जा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। हैदराबाद, नवाबशाह, नुशरो फिरोज, टंडोलैयार, दादू, बदीन, टंडो आदम, मिठी, राधण, बांसीदाबाद, सामारो, ठारूशाह ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि जो चवणु आहे त नफ़ो ॾींदड़ इदारे जी निजकारी वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे।
पीर चोगोट में 5 साल अॻु क़तल थियल ॻोठाणे वहीद राहूजो जे खून जो जुर्गो। अॻोणे एसपी ऐं हिकु एहलकार ते 15 लख रुपया दंड मुक़रर। अॻोणे एसपी हुबदार शाह ऐं एहलकार सदाम सोलंकी जरगे में क़तल करण या क़तल में मुलविस न हुअण जी साख खई। केस में लापरवाही करण ते ॿिन्ही मथां 15 लख रुपया दंड विधो वियो। वहीद राहू खे 5 साल अॻु राहूजा बिरादरी जे 2 धुरनि जे झेड़े दौरान क़तल कयो वियो हो। टंडेजाम में मोरी शाख वटि 2 मोटरसाइकिल्स में टक्कर सबबि ॿ फोत हिकु ज़ख़्मी थी पियो। हादसे में ॻोठाणा ममताज़ लिगारी धणी बख़्श लिगारी हयाती विञाए वेठा। मलीर जे शराफी ॻोठ जे रहवासियुनि जो बिजली बंदिश ऐं पाणी बहिरान ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरनि जो चवणु हो त मलीर जे क़दीम वसंती शराफी ॻोठ खे पीअण जे पाणी ऐं बिजली खां महरूम रखियो वियो आहे। बिजली बहाल करे पाणी बहिरान ख़तम कयो वञे। सोन जे अघु आसमान ते फी तोलो 3,08,000 रुपयनि जो थी वियो। 3,800 रुपयनि जी वाध खां पोइ सोन जो अघु मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। गज़ा में जंगबंदी मुआहिदे जो पहिरियों मरहलो पुॼाणी ते पहुचण वारो। फ़लस्तीन जे मज़ाहमती तंज़ीम हमास मुस्तक़िल अमन मुआहिदे लाइ समूरा इसराइली क़ैदी हिक ई वक़्त आज़ाद करण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। हमास जो चवणु आहे त जंगबंदी मुआहिदे जे ॿिए मरहले लाइ तयार आहियूं। इसराइल जा बाक़ी समूरा ज़िंदा क़ैदी ऐं 8 लाश हिक ई वक़्त वापसि करण लाइ बि तयार आहियूं, पर शर्त इहो आहे त गज़ा में मुस्तक़िल तौर जंग ख़तम थिए ऐं इसराइली फ़ौज मुकमल तौर गज़ा मां निकिरी वञे। ऐं भारतीय टीम जे कप्तान रोहित शर्मा चयो आहे त आईसीसी जे इवेंट में हर टीम कामयाबी जो सोचे आई आहे। टीम में ऑलराउंडर्स ऐं स्पिनर्स बि आहिनि। कामयाबी लाइ 2 खां 3 रांदीगरनि खे वॾो स्कोर करणु ज़रूरी आहे। हिकु मैच ते फोकस करे खटण जी कोशिश कंदासीं। दुबई में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रोहित शर्मा चयो त हर टीम मुख़्तलिफ़ अंदाज़ में खेॾंदी आहे ऐं हर ग्राउंड जूं पंहिंजूं कंडीशन्स ऐं चैलेंजिस हूंदा आहिनि। कोशिश हूंदी त मैच जी सूरतहाल ऐं ज़रूरत खे ॾिसी करे खेॾूं।